अॼु पाण सिंधी क़ौम जे आलमी वापार में किरदार बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं हिकिड़ो असां वटि मुहावरो आहे सिंध वर्की। सिंध वर्की, इहो सिंध वर्की नालो कीअं पियो? इहे सिंध वर्की केरु आहिनि? काफ़ी माण्हुनि खे ख़बर कान्हे त इहे सिंध वर्की छा आहिनि, इन्हनि ते इहो नालो कीअं पियो। सिंधी वापारी, सिंधी वापारी, सिंध वर्की, ही पंहिंजी जेका ॻाल्हि ॿोल आहे ही जदीद तहक़ीक़ जे बुनियाद ते अव्हां सां शेयर कजे थी। ऐं पंहिंजी कोशिशि आहे त सिंध बाबति अव्हांखे मुकमिल ॼाण ॾियूं जेका तअसुब खां, ॿटाक, वधाव खां आजी हुजे, उहा जंहिंखे दुनिया तस्लीम करे ऐं साइंसी बुनियादनि ते जेके नतीजा दुनिया में तस्लीम थियल आहिनि, इन बुनियाद ते असां सिंध जी तारीख़ खे अव्हां ॾे पेश कंदासीं। न वधा चढ़ा हूंदो, न वरी पंहिंजे किरदार जेको आहे सिंधियुनि जो, सिंधी क़ौम जो जेको आलमी बिरादरी में मक़ाम आहे या आलमी मुइशत में दुनिया जे तरक़ीअ में सिंधी क़ौम जेको किरदार अदा कयो आहे, इन बाबति ही अॼु पंहिंजी ॻाल्हि ॿोल आहे त सिंध वर्की वापारी जेके हुया उन्हनि जो जेको आलमी वापारी किरदार आहे, संदन जाग्राफियाई जेको फैलाव आहे ऐं ॿियनि जेके दुनिया जे वापारी बिरादरियुनि सां जेको मुक़ाबिलो रहियो वापार जे फील्ड में, उनजो पाण अॼु जाइज़ो पेश कंदासीं। 19वीं सदीअ में ख़ासि तौर ते बरतानवी दौर खां पोइ सिंधी वापारियुनि आलमी मार्केटनि में अहम हैसियत हासिल कई। इन खां अॻु ई, पर अॼु पंहिंजो सिर्फ़ु मौज़ू आहे जॾहिं अंग्रेज़नि बर सगीर ते कब्ज़ो कयो, यानी बर सगीर ते हिंद सिंध ते अंग्रेज़नि जे कब्ज़े खां पोइ सिंधी वापारियुनि आलमी मार्केट में पंहिंजी अहम हैसियत हासिल कई। हुननि पंहिंजा सकाफ़ती ब्रांड मुतारफ़ कराया, सकाफ़ती ब्रांडिंग पंहिंजी शयुनि जी। हुननि जो हिकिड़ो पंहिंजो परॾेही नेटवर्क हुयो ऐं लचकेदार हिकमत अमलियूं जेके हुयूं हुननि जूं, उन्हनि हिकमत अमलियुनि सिंध जे वापारियुनि खे आलमी वापार में निमायान बणायो, माना अहम हैसियत ॾियारी। हाणे पाण खे अॼु इन ते ॻाल्हाइणो आहे त सिंध वर्की मथे नालो कीअं पियो, हुनखे छो सॾियो वियो सिंध वर्की? वापारी त ॿिया बि हुया, सिंधी वापारी, गुजराती वापारी, कच्छी वापारी। 1843 में अंग्रेज़नि जे कब्ज़े खां पोइ सिंध जी सियासी ऐं इक़्तिसादी जेका मर्कज़ियत हुई या मर्कज़ी जेको शहर हुयो सियासत ऐं इक़्तिसादात उन वक़्तु 1843 में उहो हैदराबाद हुयो, जिते कारीगरनि ऐं वापारियुनि जूं सरगर्मियूं वॾी अहमियत रखंदियूं इन दौर में। इन ई दौर में सिंधी वापारियुनि जूं ठहियल सकाफ़ती शयूं जहिड़ो कि हथ जो हुनर, हथ जो जेको कमु हो, कपिड़ा ऐं ज़ेवर, अंग्रेज़ ख़रीदारनि में वॾी मक़बूलियत इन्हनि शयुनि सिंध जे हथ वारे हुनर हासिल कई। हथ जा ठहियल कपिड़ा, हथ जा ठहियल ज़ेवर ऐं ॿियो सामान, इहो हिकिड़ो ब्रांड सिंध जो, सिंधी ब्रांड। ख़रीदारी जॾहिं आलमी मार्केट में या मुख़्तलिफ़ मुल्कनि में या ख़ुदि बर सगीर में अंग्रेज़ जॾहिं ख़रीदारी कंदा हुया त उहे उन वक़्तु घणो करे पुछंदा हुआ, इज़ दिस सिंध वर्क, इज़ दिस सिंध वर्क, छा ही ईजाद सिंध जी आहे, मेड इन सिंध आहे? जीअं अॼुकल्ह तव्हां ॿुधो था न, मेड इन जापान, मेड इन अमेरिका, मेड इन रशिया, चीन वग़ैरह।
हाणे इन मां ज़ाहिर थिए थो त उन्हनि लाइ सिंधी शयुनि जी सुञाणप हिकु मयारी ब्रांड जी हैसियत इख्तियार करे चुकी। माने सिंधी शयूं आलमी मार्केट में हिकिड़े मयारी ब्रांड तौर मुतारफ़ थियूं। इन करे वापारी जेके या आम ख़रीदार जेके अंग्रेज़ हूंदा हुआ, यूरोपी हूंदा हुआ, उहे पुछंदा हुआ त हीअ छा शइ ठहियल जेका आहे सिंध जी आहे, सिंध मां ठहियल आहे, सिंधी हुनरमंदनि ठाही आहे। हाणे हिन ते गौर कयो, छा चवंदा हुआ, इज़ दिस सिंध वर्क, छा ई सिंधी सिंध जो कमु आहे, सिंध जो हुनर आहे। हाणे वापारियुनि बि, सिंध जे वापारियुनि बि हिन इस्तिलाह खे पंहिंजे वापारी गुफ़्तगूअ में इस्तेमालु करणु शुरू कयो। अंग्रेज़ यूरोपी परॾेही जॾहिं सिंधी वापारियुनि सां ॻाल्हाईंदा हुआ त सिंधी वापारी उन्हनि खां पुछंदा हुया त यू वांट टू सी सिंध वर्क, यू वांट टू सी सिंध वर्क। ऐं आहिस्ते आहिस्ते इहो लफ़्ज़ सिंध वर्क, इहो लफ़्ज़ सिंध वर्क या नालो वापारियुनि जे लक़ब तौर इस्तेमालु थियणु शुरू थियो। माना सिंधी वापारियुनि खे सिंध वर्क, सिंध वर्की कोठणु लॻा। माना अहिड़ी तरह सिंध वर्कीअ जो जेको लफ़्ज़ आहे, इस्म आहे, सिर्फ़ु हिकु वापारी इस्तिलाह न रहियो, पर इहो सिंधी वापारियुनि जी सक़ाफ़ती ऐं इक़्तिसादी सुञाणप जो आलमी निशान बणिजी वियो सिंध वर्क जे नाले सां। बाबा हीअ जेके शयूं था खपनि, इहे सिंध वर्क आहे, सिंध जो हुनर आहे। माना हीअ जेको पस मंज़र आहे इहो वाज़िह करे थो त सिंध वर्क जो जनम नो आबादाती दौर जे वापारी लाॻापन मां थियो। सिंध जो जेका वापारी हुया ऐं यूरोप जा जेके वापारी हुआ, इन्हनि जे लाॻापन सां हिकु नओं लफ़्ज़ ईजाद थियो, सिंध वर्क। ऐं इन जे ज़रिए सिंधी वापारियुनि पंहिंजे सक़ाफ़ती विरसे खे आलमी मार्केट में ब्रांड जे सूरत में पेश कयो। अॼुकल्ह माण्हू था चवनि हीअ जापान जी शइ आहे, हीअ अमेरिका जी आहे, हीअ चीन जी आहे, माना ब्रांड आहे। अहिड़े नमूने सिंध वर्क ब्रांड जी हैसियत में उन दौर में आलमी मार्केट में पेश थियो, उनजी सुञाणप थी सिंध वर्क, मेड इन सिंध, सिंध वर्क, सिंधी माण्हुनि जो हुनर। इहो अमल सिंध जी इक़्तिसादी तारीख़ में हिकु अहम मोड़ हो, जंहिंसां मक़ामी सनत ऐं वापार खे आलमी सतह ते सुञाणप मिली। हाणे सिंध वर्की जेके वापारी आहिनि 19वीं सदीअ में आलमी वापार जे हिकु अहम कुवत तौरु साम्हूं आया। माना दुनिया में हुननि पंहिंजी अलॻि हैसियत क़ाइमु करे वरिती। 1843 में सिंध ते बरतानवी कब्ज़े खां पोइ वापार लाइ नवां मौक़ा पैदा थिया। सिंधी वापारियुनि जो पहुच बरे सगीर अरब मुल्क या जेके ईरान या अफ़गानिस्तान खां निकिरी अॻिते यूरोप जे मुल्कनि में दाख़िल थी, यानी हुन लाइ नवां मौक़ा वापार जा पैदा थिया। इन मौक़नि सिंधी वापारियुनि खे बैन अल-अक़वामी मार्केटनि ताईं पहुचायो। सिंध इन बैन अल-अक़वामी मार्केट में सिंध वर्क हिकु अहिड़े इस्तिलाह तौर उभरियो जेको मयार, सक़ाफ़ती सुञाणप ऐं दुनिया में एतमाद जी अलामत बणिजी वियो त बाबा हीअ जेका शइ आहे जटादार हूंदी, असली हूंदी ऐं इन शइ ते एतबार करे सघिजे थो, छाजे करे जो सिंध वर्क आहे। सिंधी वापारियुनि जो वापारी विरसो क़दीम दौर खां मौजूदु आहे, जंहिंजूं पाड़ूं सिंधू माथिरीअ जे सभ्यता ताईं वञनि थियूं। क़दीम ज़माने में सिंधी वापारी जावा, सुमात्रा, श्रीलंका ऐं अदन ताईं वापार कंदा हुया। बरतानवी दौर में मुंबई ऐं हैदराबाद वापारी मर्कज़ बणिजी विया।
जितां सिंध वर्की वापारियुनि सिंध वर्क जे नाले सां जिन सुञाणप हासिल कई सिंध वर्की वापारियुनि आलमी मंडीअ ताईं रसाई हासिल कई। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध वर्की वापारियुनि जा नेटवर्क इंतिहाई वसी हुया, जेकी ईरानी नार, उर्दन, मिस्र, मलेशिया, सिंगापुर ऐं पानामा ते पखड़ियल हुया। हाणे इन ते दुनिया में तहक़ीक़ थी आहे, किताब लिखिया विया आहिनि जिन जा मां तव्हांखे हवाला ॾींदुसि। हिकिड़ो तारीख़दान आहे क्लाउड मार्कोट्स, उहो चवे थो पंहिंजी किताब में सिंधी वापारियुनि जा नेटवर्क केतिरनि आलमी बंदरगाहनि जी मुइशत ते असरअंदाज थिया। माने आलमी बंदरगाहनि ते सिंधी वापार जो नेटवर्क मौजूदु हो ऐं दुनिया सां मुक़ाबिलो कंदा आहियूं सिंधी शयूं ब्रांड जे हिसाब सां। हाणे इन ई लेखक मुताबिक़ मोतियुनि जो वापारु नार जे मुल्कनि सां, ईरानी नार जंहिंखे चवनि, कपिड़े ऐं हथ जे ठहियल शयुनि जो वापारु हुयो, सकाफ़ती आराइशी शयूं, पाइण ॻह ॻठा, सुठा कपिड़ा, बहितरीनु प्रिंटिंग, इहो सिंधी वापारियुनि जो ब्रांड सकाफ़ती ब्रांड जंहिंजी दुनिया में ख़ासि सुञाणप हुई। हाणे इन में सिंध वर्क हिकु आलमी ब्रांड बणिजी वियो जेको मयार ऐं एतमाद जी अलामत हो दुनिया जे लाइ। इहो मार्कोविट्स थो चवे। सिंधी वापारियुनि ख़ानदानी ऐं समाजी लाॻापन ज़रिए पंहिंजे कारोबार खे दुनिया जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में वधायो। पंहिंजे ख़ानदान जे जेके ॿिया माण्हू हुया, पाड़े ओड़े जा मिट माइट, एतमाद वारा माण्हू, उन्हनि खे घुराए उन कारोबार में शामिलु कयो। समाजी लाॻापन जे सूरत में दुनिया जे कुंड कुर्स में पकड़िजी विया। इहो लेवी थो चवे पंहिंजी किताब, उन तव्हांखे ॿुधायां थो उहे केरु आहे। वापारियुनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ हिकमत अमलियूं इख़्तियार कयूं। मिस्र में कपिड़े जो वापारु, ईरानी नार ऐं उनजे भरवारनि मुल्कनि में, ईरान समेत उनजे भरवारनि मुल्कनि में मोतियुनि जो वापारु, ॾखिण ओभर एशिया में सकाफ़ती शइ उन्हनि जो वापारु। हाणे आलमी वापारी जेके बिरादरियूं हुयूं उन्हनि सां सिंधी वापारी मुक़ाबिलो कनि। छाजे करे सिंध वर्की वापारी जेके हुआ उन्हनि जा सकाफ़ती ब्रांडिंग, आलमी फैलाव ऐं ॿियो ख़ानदानी नेटवर्क एतमाद ते ॿधलु हुयो। इन करे हू सॼी दुनिया में पखिड़िजी विया ऐं आलमी जेके वापारी नेटवर्क हुया उन्हनि में सिंध वर्की वापारियुनि जो नेटवर्क इंतिहाई मज़बूत थी। पारसी वापारियुनि बरतानवी सरपरस्ती में तरक़ी कई ऐं मुंबईअ में मज़बूत हैसियत उन्हनि पारसी वापारियुनि हासिलु कई। अहिड़े नमूने गुजराती वापारियुनि अफ्रीका ऐं अरब मुल्कनि में मक़ामी नेटवर्क क़ाइमु कया। साॻी तरह यहूदी वापारियुनि आलमी माली ऐं बैंकिंग निज़ाम में अहम किरदारु अदा कयो। उन्हनि जो वरी आलमी मालियाती निज़ाम ऐं बैंकिंग निज़ाम उन में अहम किरदारु आहे। हाणे सिंधी वापारियुनि जी जेके हिकमत अमलियूं हुयूं, सिंध वर्क नाले सां ब्रांड, सकाफ़ती ब्रांडिंग ऐं ख़ानदानी नेटवर्क, पारसी सरकारी सरपरस्ती में कमु पिया कनि, गुजरातियुनि खे मक़ामी शराकतदारी हुई, यहूदी माली निज़ाम ते क़ाबिज़ हुया। क़ाबिज़ मतिलबु इन में त भई हुननि जो हुते होल्ड हुयो। हाणे सिंध वर्की एशिया, अफ्रीका ऐं अमेरिका में फैलिजी विया। पारसी हिंदुस्तान, चीन ऐं नार जे मुल्कनि में विया। गुजरात या अफ्रीका ऐं अरब दुनिया में हलिया विया। यहूदी यूरोप ऐं अमेरिका में आलमी हुननि जो फैलाव थियो। हाणे सिंध वर्की सिंधी सकाफ़त जी आलमी सुञाणप बणिजी वई। सिंध वर्की माना सिंध वर्क वारा वापारी, पारसी नवाबादियाती मुइशत, गुजरात जो मक़ामी असरु, यहूदी आलमी माली असरु। हाणे इन्हनि सभिनी आलमी नेटवर्क सां सिंधियुनि जो मुक़ाबिलो
सिंध वर्की वापारियुनि आलमी वापार में न सिर्फ़ु इक़्तिसादी पर सक़ाफ़ती सतह ते बि असरु विधो। संदन नेटवर्क बुखारा खां पानामा ताईं पखिड़ियल हो, जेको आलमी वापारी तारीख़ में हिकु मुनफ़रद मिसाल आहे। हाणे हिन पंहिंजी ॻाल्हि ॿोल मां ज़ाहिर थिए थो त सिंध वर्की वापारियुनि जो मॉडल रवायती वापारियुनि खां मुख़्तलिफ़ हुयो, जंहिंमें सक़ाफ़ती सुञाणप, समाजी नेटवर्क ऐं लचकदार हिकमत अमली अहम किरदारु अदा कयो। ॿियनि वापारी बिरादरियुनि जे भेट में सिंध वर्की वापारियुनि जो सक़ाफ़ती असरु वधीक निमायान रहियो। सिंध वर्की वापारियुनि आलमी वापारी तारीख़ में हिकु अहम मिसाल पैदा कयो, जिन पंहिंजी सक़ाफ़ती सुञाणप सिंध जे नाले सां, सिंध वर्क जे नाले सां सक़ाफ़ती सुञाणप ऐं वापारी हिकमत अमलीअ ज़रिए आलमी सतह ते पंहिंजो असरु छॾियो। संदन कामयाबी जो बुनियादु जेको ब्रांडिंग, सिंधी ब्रांडिंग, बहितरीन नेटवर्क ऐं हालतुनि मुताबिक़ तब्दीलीअ में लचक ते ॿधल हो। हाणे अव्हांखे सम्झणु घुरिजे त जेके सिंध वर्की हुया, जेके सिंध वर्क जे नाले सां वापारी सुञाता वेंदा हुआ, उन्हनि जो नालो ई सिंध वर्की पइजी। सिंध वर्की माना उहे वापारी जेको सिंध जो ब्रांड आलमी मार्केट में पेश कनि था। सिंध जे ब्रांड सां लॻा पियल आहिनि यहूदी वापारी बि हुया, गुजराती बि हुया, ॿियनि ज़ात बिरादरियुनि क़ौमुनि जा वापारी बि हुया, पर हिननि जो सिंध वर्क जे नाले पोयां सिंध वर्की सुञाणप बणिजी वियो। सिंध वर्की लफ़्ज़ सुञाणप बणिजी वियो। जिते बि ईंदा हुआ, साईं हे जेके हिन एतमाद वारा वापारी त केरु आहिनि, चवंदा सिंध वर्की, माना उहे जेको सिंध जी ब्रांडिंग, सक़ाफ़ती ब्रांडिंग, हुनर, कारीगरी जेको आहे सो उहा पेश कनि था। त सिंध वर्की वापारी माना उहे वापारी जेके सिंध जी ठहियल शयूं आलमी मार्केट में विकिरो कंदा हुआ, उहे सिंध वर्की सॾजण लॻा। पोइ वापारी लफ़्ज़ बि निकिरी वियो, सिंध वर्की, सिंध वर्की वापारी, पोइ वापारी लफ़्ज़ बि हलियो वियो, उहे सॾजण लॻा सिंध वर्की, माना सिंध वर्क वारा, ब्रांडिंग वारा। त हाणे सिंध वर्की वापारियुनि जी तारीख़ ते असांखे वधीक तहक़ीक़ करण जी ज़रूरत आहे ऐं तक़ाबली मुतालो करिणो आहे। जदीद कारोबारी हिकमत अमलीअ में हिन वक़्तु सिंध वर्क मॉडल खे शामिलु कयो वञे, सिंध जी ब्रांडिंग खे दुनिया जे अंदरि मुतारफ़ करायो वञे ऐं पंहिंजी जेका पंहिंजो हुनर, कारीगरी आहे, उन्हनि खे आलमी मार्केट में पंहिंजी ब्रांडिंग तौरु पेश कयो वञे। बाबा सिंध वर्क आहे, मेड इन सिंध, ऐं पेश कंदड़ सिंध वर्की आहे। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी।